बहराम मां मामून सादिक खोसो की ख़बर मूजिब बलोचिस्तान के इलाके वंगो में ब्रेक फेल थियण सबबि भाण से भरियल ट्रालर कल्टी थी पियो, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा फौत थी विया। फौतन में बहराम वासी ड्राइवर इमामदीन पतोजो, झालमंगसी वासी पी पुट सरदार अली और सरफराज अली मंगसी सुमैत कलीमुल्ला मंगसी शामिल आहिनि। ट्रालर शहदादकोट का खुदार वञी रहियो हो त ब्रेक फेल थियण सबबि हादसो पेश आयो है। ड्राइवर इमामदीन जो लाश बहराम पहुंचण ते घर में कोहराम मतल। के खबर ॾींदा हलूं बहराम मां त बलोचिस्तान के इलाके वंगो में ब्रेक फेल थियण सबबि भाण सां भरियल ट्रालर कल्टी थी पियो है, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा फौत थी विया आहिनि।